अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशन रगड़ा आहे। मुख़्तसिर सवाए हयात जे सिलसिले में अॼु असांजो मौज़ू आहे मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला। मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला 4 अक्टूबर 1919 ते हाला में जनम वरितो। संदसि पीउ जो नालो मखदूम ग़ुलाम मोहम्मद आहे। पाण हज़रत नूह जे सिलसिले जा 16 सजादा नशीन हुआ। मखदूम साहब सियासी, तालीमी ऐं अदबी ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं आहिनि। पाण क़ौमी असेंबली जा मेंबर रहिया। तालिबुल मौला हॉस्टल हाला ऐं तालिबुल मौला हाई स्कूल दादू सनून तालीमी ख़िदमतनि जो सबूत आहिनि। पाण जमीयत शुराए सिंध जा सदर, बज़्म तालिबुल मौला जा सरपरस्त, लतीफ़ यादगार कमेटी जा मेंबर ऐं सिंधी अदबी बोर्ड जा मेंबर ऐं चेयरमैन रहिया। सिंधी ॿोली, अदब ऐं संगीत सां बेहद चाहवनि। पाण आला पाए जा शाइर हुआ। तालिबुल मौला जे बेतनि में ज़माने जे हालतुनि जो बयानु नुमायां नज़र अचे थो। तालिबुल मौला जी शाइरी ख़ूबसूरत जज़्बनि जी अकास आहे, जिन में इंसानी उमंगूं ऐं सोचूं समायल आहिनि। मखदूम साहब विरहाङे खां पोइ उन्हनि शाइरनि मां आहिनि जिन सिंध जे निज सिन्फ़ काफ़ी खे मक़बूल कयो। मखदूम साहब केतिरा ई किताब लिखिया, जिन मां बहार तालिब, रुबायात तालिब, बेपीर अखियूं, छपर में छड़ियूं, दीवान तालिबुल मौला ऐं सदा वसी सिंधड़ी आम आहिनि। पाण 11 जनवरी 1993 ते वफ़ात कया।